بسم الله الرحمن الرحيم. أحبة الكرام، أسعد الله أوقاتكم بكل خير. السلام عليكم ورحمة الله وبركاته. يقول الله سبحانه وتعالى في القرآن المجيد: ألف لام ميم، ذلك الكتاب لا ريب فيه هدى للمتقين. ويقول الرسول عليه الصلاة والسلام: أهل القرآن هم أهل الله وخاصته. قبل فترة كنت سويت فيديو عن مساجد قريتنا، ممكن ترجعوا لي هذاك الفيديو إن شاء الله، يجيكم الرابط هنا في هذا المكان. وقلت لكم في ذاك الفيديو أنه أولادي درسوا في هذا المسجد، وأنا درست في هذا المسجد، ووالدي كمان أيضا درس في ذاك المسجد. أستاذنا كان الشيخ الأستاذ صوفي غلام قادر سمرو، الذي درسنا القرآن 3 أجيال درسنا القرآن ولله الحمد. اليوم رحت له للأستاذ وجريت معه هذا اللقاء، فخلوكم معنا. साईं अस्सलाम वालेकुम उस्ताद मोहतरम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। खुश आहियो साईं? जी साईं, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह संजे एहसान मालिक जा। सभ खां पहिरियों मां तव्हांजो शुक्रियो अदा कयां थो, तव्हां पंहिंजो कीमती वक़्तु ॾिनो। अल्हम्दुलिल्लाह। साईं, सभ खां पहिरियों उस्ताद मोहतरम पंहिंजो नालो ॿुधायो साईं। मुंहिंजो नालो ग़ुलाम क़ादिर सूमरो, मोहम्मद जियल जो पुटु। मुंहिंजे ॾाॾे जो नालो हाजी। साईं, तारीख़ पैदाइश छा आहे तव्हांजी? 53। इब्तिदाई साईं क़ुरान मजीद जी तालीम तव्हां काथे हासिल कई? वांसपुर जामिया मस्जिद, उस्ताद शेर मोहम्मद क़ौम कलहड़ो। साईं, अरबी जी तालीम बि हासिल कई? हा। किथे? उस्ताद फ़कीर मोहम्मद। साईं फ़कीर मोहम्मद पठान साहब, पठान। फाज़िल देवबंद। हा। माशाअल्लाह। उन्हनि वटि छा पढ़ियो साईं? उन ते फ़ारसी ऐं सर्फ़ नाव। साईं, दौरे हदीस ताईं तालीम मुकम्मल कई? न, पारसी सर्फ। साईं, सभ खां पहिरियों पढ़ाइणु काथे शुरू कयो? जखराण में हाजी हज़ार ख़ान। हाजी हज़ार ख़ान जखराणी जे ॻोठ में। कंदकोट को परियों आहे। उन खां पोइ काथे पढ़ाइणु शुरू कयो साईं? मीराणनि जी मस्जिद में। माशाअल्लाह साईं, असांजे ॻोठ में तव्हां केतिरो वक़्तु पढ़ायो? 10 साल। 30 साल। हा। साईं, तव्हां वटि जेके शागिर्द हाफ़िज़ थिया क़ुरान मजीद जा, उन्हनि मां कुझु जा नाला ॿुधायो। हाफ़िज़ अब्दुल क़यूम, कादिर बख़्श, हाफ़िज़ मेहरुल्लाह, भाई घणेई हाणे कंहिंजा नाला ॿुधायूं। अक़ीदो तौहीद फैलाइण में तव्हांजो वॾो किरदारु आहे असांजे ॻोठ, ऐं शुरूआति उनजी तव्हां सां थी, ऐं वॾा वॾा अकाबिर उलमा किराम असांजे ॻोठ में अचणु शुरू थिया। उन्हनि मां कनि वॾनि आलिमनि जो कुझु नाला कुझु ॿुधायो असांखे। मौलाना अब्दुल रज़ाक साहब मेखो, मौलाना रहीम बख़्श साहब सूमरो, मौलाना अब्दुल क़ादिर रिंद, अली शेर बिरोही, साईं मोहम्मद आलिफ साहब रहमतुल्लाह अलैह, पहोड़ साहब। पहोड़ जी साईं। मौलाना अब्दुल हई साहब घोटा, घोटकी वारा। उस्ताद ग़ुलाम क़ादिर रहमतुल्लाह अलैह, शिकार पहवार। हा साहब जी। माशाअल्लाह साईं, औलाद केतिरी आहे? 8 पुट 5-6 न्याणियूं। साईं, इन तदरीस जे 30 सालनि दौरान तव्हांजी रिहाइश किथे हूंदी? हा, तदरीस जो कमु मीराणे जी मस्जिद में। घर मुंहिंजो हूंदो वांसपुर, इन पंहिंजी मस्जिद हूंदियूं में इमामत पंहिंजी मस्जिद में कोन वक़्ती अची करे वक़्ती अचु वञु साईं कीअं कंदा हुओ ॻोठ ॾे? पोइ अचो रोड सां ईंदा त पंधि। अल्हम्दुलिल्लाह साईं, मूंखे फ़ख़ुरु आहे, मुंहिंजी औलाद बि माशाअल्लाह तव्हां वटि पढ़ी, मां बि पाण तव्हां वटि पढ़ियुमि साईं। अल्हम्दुलिल्लाह। मुंहिंजो वालिद साहिब बि तव्हां वटि पढ़ियो साईं। अल्हम्दुलिल्लाह। मतिलबु 3 नसलूं असांजूं तव्हां वटि पढ़ियूं साईं। हा। अल्हम्दुलिल्लाह, इहा असांजे लाइ वॾी ख़ुशी जो बाइस आहे। साईं, उस्ताद मोहतरम, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। अल्हम्दुलिल्लाह, माशाअल्लाह। आख़िर में को पैगाम ॾियणु चाहींदव? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला असांखे पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो आहे। जेतिरो थी सघे पंहिंजे रब जे आलो झुके, मस्जिद खे आबाद करे, पंहिंजी तबियत खे सुधारे, पंहिंजे औलाद सुधारे, पंहिंजे बचनि ॿारनि खे सुधारे, जंहिंसां बि दोस्ती रखे अल्लाह जे रज़ा ख़ातिर रखे, उन खे दावत तबलीग जी ॾे, इस्लाम जी दावत ॾे। अल हुब्बु लिल्लाह वल बुग़्ज़ु फिल्लाह, अहिड़ो सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे। अल्लाह साईं उनजी आख़िरत बि चङी करे, दुनिया बि चङी करो। साईं, माशाअल्लाह, मके पाक ऐं मदीने पाक बि हाज़िरी थी साईं तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। 2 हज कयासीं, 3 उमरा। माशाअल्लाह। मके पाक जो जेको पेशमाम हुयो शेख अली जाबिर, हा। बैतुल्लाह शरीफ़ जो पेशमाम, उन सां तव्हांजी माशाअल्लाह तमामु घणी मोहबत
असां ॾिठीसीं ऐं हाँ तव्हां पंहिंजे जॾहिं निमाज़ूं पढ़ाईंदा हुयो त बि क़ुर मजीद में पढ़ाइण में उन जी तव्हां तकलीद माशाअल्लाह कंदा हुयो। जी जेकॾहिं थोरी महिरबानी कयो उन्हनि जे आवाज़ में थोरी तिलावत असांखे हाँ ॿुधायो। ना तो من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين آمين. أحبة الكرام، أنا شاهد على هذا الشيء أن أستاذنا الشيخ غلام قادر سومرو المعروف بصوفي، أستاذ صوفي، كان يقلد الشيخ علي جابر ما شاء الله تبارك الله، يعني 100%. إذا لما كان يقلد الشيخ علي جابر ما كنت تقدر يعني تفرق بينه وبين الشيخ علي جابر.